बिल्कुल शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वर्सी मल्हाइण के हवाले से गढ़ी खुदाबख्श भुट्टो में समूरा इंतजाम मुकम्मल किया विया आहिनि। गढ़ी खुदाबख्श भुट्टो के मज़ार के अंदर तोड़े बाहर वडे अंग में पुलिस एहलकारन के मुक़रर किया विया। सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया आहिनि। जॾहिं त पार्टी के झंडन बैनरन ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के तस्वीरुनि सां सॼे पिंडाल के सींगारियो वियो आहे। पिंडाल मुकम्मल तौर ते तैयार थी चुको है। जॾहिं त मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके काफ़िला निकितल आहिनि उन्हनि जे बि अॼु पहुचण जो सिलसिलो शुरू थी वेंदो। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में ही मौजूद है। बिल्कुल शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 15वीं वर्सी के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी के तरफा सुभाणे गढ़ी खुदाबख्श भुट्टो में आम जलसो रिथियल है। उन आम जलसे जो जेके तैयारियों आहिनि अॼु ही मुकम्मल कयूं वयूं आहिनि। साम्हूं जेका असांखे नज़र अचे पई स्टेज जेका है उहा मुकम्मल तौर ते उनखे सींगारियो वियो आहे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो में जेका मुख्य तक़रीब है उहा 1 वॻे शुरू थींदी ऐं तक़रीब के आगाज़ में पहिरियां मुशाइरो थींदो, उन खां पोइ मकाला थींदा ऐं बाद में जेके पार्टी जा अॻुवान जैमें पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी और पार्टी की जेका बी क़यादत है उहा इन जलसे के खिताब कंदी। जेके ॿाहिरियां माण्हू अचनि पिया उन्हनि खे तरसाइण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके कैंपूं आहिनि उहे बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त किया विया आहिनि। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां वॾे अंग में पुलिस एहलकारनि खे घुरायो वियो आहे जेके गढ़ी खुदाबख्श भुट्टो में पहुची चुका आहिनि। 8140 जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जो गढ़ी खुदाबख्श में ड्यूटियूं लगायूं वयूं आहिनि। 80 जेके आहिनि वॉक थ्रू गेट्स लगाया विया आहिनि। गढ़ी खुदाबख्श भुट्टो के मज़ार जा जेके मुख्य दरवाज़ा आहिनि उन्हनि ते वॉक थ्रू गेट्स लगाया विया आहिनि। माण्हुनि खे चेक करण खां पोइ अंदर मज़ार में छॾियो पियो वञे। उन खां अलावा ट्रैफिक की जेका रवानी आहे उनखे जारी रखण जे लाइ मज़ार खां 1 किलोमीटर के फ़ासिले ते पार्किंग ठाही वई आहे त जीअं ॿाहिरां जेके काफ़िला अचनि उन पार्किंग में गाॾियूं बीहनि ऐं उतां पंध जेके कारकुन आहिनि उहे गढ़ी खुदाबख्श भुट्टो मज़ार ते हाज़िरियूं भरींदा। सिक्योरिटी आहे उनजे मॉनिटरिंग जे लाइ जेके 100 खां वधीक CCTV कैमराऊं लगायूं वयूं आहिनि। वॉच टावर्स लगाया विया आहिनि। रेंजर्स के पाण सां गॾु स्टैंड बाय रखियो वियो आहे त जीअं जलसे आम थींदो उन सां गॾु ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां जेके आहिनि माण्हुनि जे लाइ मेडिकल कैंप हिते क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे जंहिंमें 80 डॉक्टर ऐं 200 पैरामेडिकल स्टाफ जो अमलो, 40 एम्बुलेंसूं उते रखियूं वयूं आहिनि। 50 फायर ब्रिगेड्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि ते या पिंडाल जे अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाणी जो शिनकार कनि पियूं त जीअं ही पिंडाल जेको आहे उहो साफ़ सुथरो रहे। ऐं उन खां अलावा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी इम्कान आहे त उहे बि अॼु जेके आहिनि उहे नरेंद्र हाउस में या सुभाणे ताईं नरेंद्र हाउस में पहुची वेंदा। पार्टी की जेका बी क़यादत है उहा भी सुभाणे ताईं नवंद्रे या गढ़ी खुदाबख्श भुट्टो में पहुची वेंदी। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह शाम जो गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मज़ार ते जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि या जलसे जा इंतज़ाम आहिनि उन्हनि जो जाइज़ो वठण जे लाइ उहो पहुचे पियो। इहो बि ॿुधायो वियो आहे त जेको क़ौमी असैम्बली जो स्पीकर आहे राजा परवेज़ अशरफ उनजो बि अॼु गढ़ी खुदाबख्श भुट्टो में मज़ार ते हाज़िरी थींदी त मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि उन्हनि जी हाज़िरी जो सिलसिलो बि अॼु शुरू थी वेंदो। कारकुननि जे पहुचण जो सिलसिलो त हाणे खां ई शुरू थी वियो आहे। मज़ार जे अंदरि जेके जलसे जा इंतज़ाम आहिनि उहे मुकम्मल कया विया आहिनि। फुल प्रूफ सिक्योरिटी भी कई वई आहे ऐं समूरा इंतज़ाम सुभाणे वारे जलसे जे लाइ मुकम्मल आहिनि। ऐं उन सां गॾु सुभाणे गढ़ी खुदाबख्श भुट्टो में जलसे आम थींदो ऐं इन जलसे आम खां पोइ नरेंद्र हाउस में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो जेको इजलास आहे उहो घुरायो वियो आहे जंहिंमें मौजूदा सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। इन इजलास की सदारत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो ऐं इजलास में अगुणो सदर आसिफ अली ज़रदारी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी ऐं उन सां गॾु ॿिया जेके पार्टी जा मुख्य अॻुवान आहिनि चइनी सूबनि सां तालुक़ रखनि था ऐं आज़ाद कश्मीर गिलगित बिल्तिस्तान त उहे अॻुवान बि उन में शिरकत कंदा ऐं जेका मौजूदा सूरत हाल आहे उनजो बि जाइज़ो वरितो वेंदो। वर्सी जूं जेको तक़रीबूं आहिनि उहे त सुभाणे बाज़ाब्ता तौर ते शुरू थींदियूं पर अॼु खां ई जेके तयारियूं आहिनि उहे मुकमल कयूं वयूं आहिनि। जी।